बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। तारिक इमाम जूने जो पाण बि तमामु सुठो शाइर आहे, बल्कि संदसि वालिद तमामु सुठो शाइर हो। दीन मोहम्मद अकरम ओरड़ाई जे नाले सां त अदबी हल्के में मशहूरु थियो, पर असां हुनखे मामा इमामदीन चवंदा हुआसीं, जेको मस्जिद बांगुर तारिक इमाम बि उन हवाले सां साईं सजा चलाईंदा आहिनि। तारिक इमाम जूने जो ज़िक्र कजे त जीअं अदबी फील्ड में आया तक़रीबन गॾु हुआ, घणी उमिरि में नंढो हूंदो या बाद में बि आयो हूंदो, पर अदबी हल्के में असीं गॾु रहिया आहियूं। वधीक ॻाल्हाइण में मां हिकिड़े जुमिले में क्लोज़ कंदुसि त जीअं मामा इमामदीन जूने जो वज़न बहर इल्मु उरूज घाणेटनि सिंफ़नि शाइरीअ खां वाक़ुफ़ु हो, चङे नमूने सां हिकिड़ो माहिर हो। तारिक इमाम जूने जो बि उन्हनि सभिनी सिंफ़नि वज़न बहर इल्मु उरूज सभिनी खां वाक़ुफ़ु आहे। ऐं हिन वक़्तु इन चवण में को वधाउ कोन थींदो त सिंध में हिन वक़्तु जेके ए कैटेगरी जा शाइर हज़रात आहिनि, वॾा वीचारा जूना प्यालो करे आहे, हिन वक़्तु ई उनखे लिस्ट में शामिलु करे सघिजे थो, जेका असां कोटड़ीअ वारनि लाइ तमामु ख़ुशी जी ॻाल्हि आहे। कंहिं चयो त सर्विस में एॾो मसरूफ़ हूंदो आहे त शाइरीअ लाइ टाइम कीअं कढंदो आहे। मां त सम्झा थो त शाइरीअ में एॾो मसरूफ़ आहे जो सरकारी मुलाज़मत लाइ कीअं टाइम कढंदो हूंदो। हा, ऐं ॿी ॻाल्हि त इन में हक़ीक़त बि आहे, मां मुहदब चवां थो 24 कलाक शाइर आहे, सुम्हंदो उथंदो ख़्वाब में जिते किथे रुॻो शाइरी कंदो। उहो उथण सां पोइ अलाए उहा शाइरी वाइफ खे ॿुधाए थो या नथो ॿुधाए, पर अॼु उन सां शाम अॼोकी शाम हिकिड़ी वज़नाती शाम जेका महसूसु थी रही आहे, जेका असांखे ख़ुशी आहे। महिरबानी।